मीरपुर माथेले में कोराई बिरादरी के माण्हुनि वडेरे खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे हमलो करण जो इल्ज़ाम हयो आहे। ॻोठ जमाल कोराई जे रहवासियनि मुनवर कोराई, मिठल कोराई ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बिरादरीअ जे बाअसर वडेरे खिलाफ मीरपुर माथेले में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़ अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त 6 लाख रुपया कर्ज़ वापस घुरण ते वडेरे खुदाबख्श कोराई ऐं संदसि पुट मुश्ताक कोराई डमर जी 3 ॾींहं अॻु हमलो करे मिठल कोराई खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुननि चयो त वडेरो क़त्ल जूं धमकियूं ॾियण सां गॾु कूड़ा केस बि दाख़िल कराए जीअं जंजाल करे छॾियो आहे, जॾहिं त जरवार पुलिस वडेरे जी धुर बणियल आहे। ख़ुदा बि हिकु ज़ालिम माण्हू आहे जेको असां सां ज़ुल्म करणु चाहे थो। असांखे पुराणो 3 पीढ़ियुनि खां वठी विढ़ंदो अचे थो। असां सां कूड़ा केस, कूड़े वेफर, खून जा कारे जा इल्ज़ाम ॾिवाए असांखे एवज़ा चटियूं भराए असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। वडेरे पथारीदार माण्हू, वॾो ॾोयारी माण्हू आहे। असां सां बराए महिरबानी SP घोटकी, DIG सखर, IG कर सिंध, वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं असांखे वडेरे ज़ालिम खां बचायो। असांजो ख़ुदा कोराई वडेरो आहे, असांजो वॾो आहे, असांखे ॾाढो तंग कयो आहे। 2001 में मूं ते FIR दाख़िल कराई, कूड़ी रियात कोराई फौत थी वियो। मां नियत ॾोढी आहे हर मूं असांजे मथां FIR दाख़िल कराए थो, नाहक फसाए थो पियो। छाजे असां कमज़ोर करे थो जीअं असांजी सलामी कनि। बराए महिरबानी असां इंसाफ़ कयो वञे। जो वॾो खुदा बख़्श कोराई आहे हुन ॾे सौट मुंहिंजे जेको पैसा हुया को हिसाब किताब हुयो ॾेती लेती हुई ने उहो साईं असांजे मुर्शिद फ़ैसिलो बि कयो। हुते जेको आहे मानो ॻाल्हियुनि में असां हुनखे चयोसीं तूं असां सां ॻाल्हियूं ॻाल्हाए, जे असां ते कुझु बीहे त असां तोखे ॾियूं, पर असांजे ॻाल्हियुनि में असांजे सौट जा 7-8 लाख रुपया हुन ॾे बचनि था, जंहिंजे ख़ातिर मुंहिंजो भाउ आहे उहो हुन ॾे वियो, बाबा तूं असां सां वेही ॻाल्हाए ऐं उनखे पैसा ॾे जेके तुंहिंजा आहिनि। उन ॻाल्हि तूं मछरजी पियो, हुनखे गार गंद फ़ोन ते गारियूं बि ॾिनई, धमकियूं बि ॾिनई ऐं प्लस में शहर में अची 2 ॾींहं अॻु में हुनखे माण्हू वठी हुनखे तशद्दुद करे हुनखे कपिड़ा लीर हुनजा एहतिजाज मीडिया ते दोस्त हलाइनि था। 2-3 ॾींहंनि खां वठी हलनि था। तव्हांखे बि इल्मु आहे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk